फिरोजपुर में एक हफ़्तो अॻु सिविल कोर्ट में हाज़िरी लाइ मुलविस उर्फ नादिर चुलानी खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मक़तूल जे वारसनि इलाही बख़्श, अमजद गुल, बाबू चुलानी ऐं मासूम ॿारनि समेत ॻोठ इमाम बख़्श चुलानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवणु हो त पुलिस जे नाहरी सबबि हथियारबंद सरेआम हथियारनि सां कोर्ट सगोरी में दाख़िल थी उन्हनि जे साम्हूं नौजवान खे बेदर्दी सां गोली हणी क़त्ल करे विया। पुलिस अधिकारियुनि अहिड़े ॾोह ते का बि मुज़ाहमत न कई ऐं हिन वक़्त ताईं ॾोह में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे। हुन आज सिंध डीआईजी लाड़कानी एसएसपी कश्मीर अमजद अली शेख खां मुतालबो कयो त फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साणनि इंसाफ़। 10 तारीख़ ते छंछर जे ॾींहुं असां सिविल कोर्ट तंगवाणी में हाज़िरी तयासीं। उते पुलिस जी लापरवाही सबबि मेन गेट मूं टपी करे मुंहिंजे भाउ खे कोर्ट जे अंदरि क़त्ल कयूं। 8 ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन वक़्त ताईं पुलिस को बि हिकिड़े जवाबदार को सवाइ को बि जवाबदार गिरफ़्तार न कयो आहे। उहे ख़ुशियूं करे रहिया आहिनि, अञा असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। को बि जवाबदार हितां जी पुलिस मोटरसाइकिल चोर बकरी चोर जे बि घर खे ड्राहे पट करे थो, उन्हनि खे हाथ फेराई करे थो, पर हिन जवाबदारनि जे गिरफ़्तारी जे लाइ को बि पुलिस एहलकार उन्हनि जे घर न वियो आहे। अॼु 8 ॾींहं आहे। असांजो आईजी सिंध डीआईजी लाड़काणा एसएसपी कश्मीर रेड कंदर कोर्ट खे गुज़ारिश आहे त इन जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।